हाँ पोइ पर वधीक जीअं तूं हुकुम करी। बाक़ी अब्दुल्ला असांखे तपाए छॾियो आहे। गस पंध ते जिते तो गॾिजे इलाइजे छा बकवास करे वञे, पर असीं मुड़ियो था वञूं त हरूभरू जहिड़ो थी पवंदो। मथो ख़राब थियो आहेसि छा? कमदार आहे त जाफ़र अलीअ जो मुंहिंजे नारी सां संदसि कहिड़ो वास्तो? बसि वॾेरा, अब्दुल्ला खे सुञाणूं था, खाजे छा सां पर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो रा अचो। कहिड़ा हाल आहे? खुशबाश। कहिड़ा हाल बाबा? शुक्र आहे। तव्हीं हलो भली। अदा वियो। न रहण कोन आयो आहियां। आई किथे हलो न? अदा मां त हिते ई हूंदो आहियां। हू मूं वारी नई हो ताक़त बि कॾहिं चकर हणंदो कर। भाई तो अॼु ताईं ॾिठी बि कान्हे का। हा अदा ईंदुसि, ज़रूरु ईंदुसि। हीअ बि तक पंहिंजी आहे त हो बि पंहिंजी। हा छो न को फ़र्क़ु त आहे कोन। भला इहो बनी वारे जो कमकार कीअं पियो हले? हा बिल्कुलु ठीकु पियो हले, पर अदा तूं पाण वारे कमदार अब्दुल्ला खे थोरो सम्झाए छॾ। अब्दुल्ला छा कयो आहे? अदा हरू भरू मुंहिंजनि हारियुनि सां खौंस पियो करे। हुनजो कहिड़ो वास्तो मुंहिंजनि हारियुनि खे दड़कन दाब करण जो? हा हुनजो कहिड़ो वास्तो, पर हू छा लाइ थो करे? मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे यार। माण्हुनि ते एतबार कोन्हे को अनवर। हर ॿ रुपया कन भरींदा त ॿाहिरनि में फिटाड़ो पवे। पर अदा हिननि में माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? मां सम्झां थो इहा ॻाल्हि कान्हे। जिते बाहि दुखंदी न उते दूंहुं त निकिरंदो। अदा दिलि में न कजांइ। अब्दुल्ला आहे तुंहिंजो कमदार, पर असुल बिना अफ़ालनि खां वियल आहे। न मां दिलि में छो कंदुसि? अब्दुल्ला भली मुंहिंजो कमदार हुजे, पर तोखां त मथे कोन्हे को। अरे हा, नई गाॾी जी मुबारक हुजे तव्हांखे। असां त बाबा साईं जी पुराणी जीप मां पिया कमु कढूं। न अदा बाबा साईं वारी जीप पुराणी त कान्हे, अॻिए साल जो मॉडल आहे। किथे उहा आलीशान जीप ऐं किथे असांजी हल्की सल्की गाॾी। बाबा न तोसां हिकिड़ी सलाह करणी आहे। जी अदा। बाबा साईं जे दौर खां वठी पाण हमेशह इलेक्शन में नबी बख्श खान वारनि जी मदद कई आहे। हाणे इलेक्शन में बाक़ी थोरा ॾींहं रहिया न अचे सो नबी बख्श खान आयो मूं वटि। तूं शायदि हुन ॾींहुं कोन आहे। पर अदा मूंखे त कंहिं ॿुधायो कोन। अलाए जे मूं पुछा त कई हुई, पर ख़ैर आउं तुंहिंजो वॾो भाउ आहियां। मूंखे चई जहिड़ो की तोखे चई ॿियो वरी छा कीअं? पर अदा नबी बख्श खान जॾहिं अॻे भेरे चूंडिजी आयो त छा कयईं? सुधारे जो त को कमु कोन थियो। हलो रखान तूं भाई बादशाह माण्हू। भला को ॿियो चूंडिजी ईंदो त उहो वरी कहिड़ा वॾा कारनामा कंदो। हा हाणे ॻाल्हि ॿुधो, मूं नबी बख्श खान सां कयो वाइदो। तुंहिंजो आहियां वॾो भाउ, हाणे मुंहिंजो मान रख। ठीकु आहे अदा, तूं चईं थो त पोइ लख कुर्ब तुंहिंजा, थोरा तुंहिंजा। खैर खैर बाबा आओ आहियां लालू। तूं ही त छो आयो? तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे असां सां? छो मुंहिंजो वास्तो छो न आहे? हीउ घरु आहे मुंहिंजो, मुंहिंजा ॿार आहिनि हिते। माण्हू पंहिंजे घर में ईअं ईंदो आहे धाड़ियलनि वांगुरु। शाबाश नी पुट शाबाश। पाणी तो पिया। बाबा आउं तोसां हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि करण आयो आहियां। ॿार ख़ुशि आहिनि? हाँ ख़ुशि आहिनि। पीउ एतिरो नालो कढियो आहे, ख़ुशि त हूंदा। इन्हनि लाइ त करियां पियो, मुंहिंजो छा आहे? मुंहिंजे नसीब में त गोली आहे या वरी जेल। इहो नसीब त पंहिंजे लाइ पाण ठाहियो आहे। बाक़ी ॿारनि जी ॻाल्हि न कर। छा कयो आहे तो ॿारनि लाइ? इहा ई छिगल वाणे जी खट, इहा ई फाटल रिलियूं ऐं कपिड़ा आहिनि।
करे मानी ठुकर सवलो मिलंदो हाणे गुज़रान कीअं थो थिए तोखे कहिड़ी ख़बर छा कयो तो ॿारनि लाइ ॾाढी महिलातूं अॾु ॾिनियूं आहिनि तो त असांखे पीना सूर ॾिना आहिनि बाबा मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे बाबा सभु ॻाल्हियूं क़िस्मत जूं आहिनि सुभाणे अलाए छा थिए सो मूं सोचियो त हाणे रहीमा जी जल्दी खां जल्दी शादी कराए छॾिजे शुक्र आहे तोखे भेण जी ॻणती त थी मूं अॻे अधीअ ॾिना पोइ मोकिले छॾियो आहे सुभाणे परीं अची ॾींहं ॿधी वेंदा न बाबा न इहा संगावती न अमा खे क़बूल हुई ऐं न वरी मूंखे क़बूल आहे उते सॼी हयाती इहे मेणा सणा पवंदसि त धाड़ेली जी भेण आहे पोइ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे बाबा मुंहिंजी मर्ज़ी आहे त सन अब्दुल्ला खे ॾे इहो तूं कोन थो ॻाल्हाईं मूंखे ख़बर आहे इहो तूं कोन थो ॻाल्हाईं कन खोले ॿुध रही मां तुंहिंजी जाई कान्हे मुंहिंजी धीउ आहे मुंहिंजी धीउ ऐं आउं मरण मरी वेंदुसि अब्दुल्ला जहिड़े लोफर खे पंहिंजी धीउ कोन ॾींदुसि पापा हाणे तुंहिंजी मत छॾाइजी वई आहे ठीकु आहे मां रहीमा खे पाण सां गॾु वठी थो वञा ॾिसां थो त मूंखे केरु थो छले लालू अस्सलामुअलैकुम कामल खान वालेकुम सलाम लालू तोखे मूं चवाए बि मोकिलियो त ॿ टे ॾींहं वारदातूं बंदि कर कंहिंजी बांह खणी आयो आहीं कंहिंजी बांह कान्हे मुंहिंजी पंहिंजी भेण आहे तुंहिंजी भेण मूं वटि छो वठी आयो आहिंसि मूंखे डपु हो त किथे परपुट बाबा उथारे न छॾेसि असलम जी बाबा साईं पुट भेण खे घर वठी हल हाज़िर बाबा अचो जी घबराए न पंहिंजो घर अथई ऐं आउं बि पियो ईंदुसि सम्झी कामल खान पंहिंजी भेण खे तो वटि अमानत करे छॾे थो वञा इन जी पार थो चई लालू तूं घबराए न मां बि नियाणियुनि वारो माण्हू आहियां तुंहिंजी भेण बि मुंहिंजी नियाणी आहे तूं का बि ॻणती न कर अञा कुझु ॾींहुं ॻाल्हि ततल हूंदी भली त ठापुर अचे बाबा ज़िद तां लहे ऐं ॻाल्हि मञी वठे तेसीं ॻाल्हि ॿाहिरि न निकिरणु घुरिजे न न भली त ठापुर थिए का तकड़ कान्हे का त बसि पोइ मां हाणे हलां थो मुंहिंजो को न को माण्हू पियो ईंदो हाल वाल वठण लाइ ठीकु आहे बेड़े पार सदाईं गॾु हलां थो तो वारे थाने जी हद में वारदातूं कुछ वधी वयूं आहिनि छा सबब आहे सर अॼुकल्ह इलेक्शन जो ज़मानो आहे जलसनि जुलूसनि जे करे नफ़री उते लॻल हूंदी आहे इन करे बदमाश माण्हुनि खे कुझु मौक़ो मिली वियो आहे वारदातुनि करण जो न न न
इहो को सबब कोन्हे। इलेक्शन सॼे मुल्क में आहिनि, पर हिन इलाइक़े में धाड़नि ऐं अॻुवा जूं वारदातूं कुझु वधीक थी रहियूं आहिनि ऐं ख़ासि तौर तुंहिंजो थाणो इन्हनि खे कंट्रोल करण में मुकमल तौर ते नाकाम रहियो आहे। ही वॾेरो जाफ़र अली कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? वॾेरो जाफ़र अली सर वो पंहिंजे तर्ज चऊं वीचारो ज़मींदार आहे। मूंखे ख़बर आहे त हू ज़मींदार आहे, मूं इहो कोन पुछियो तोखां। इहो सच आहे त लालू वॾेरे जाफ़र अली जो माण्हू आहे? सर लालू वॾेरे जाफ़र अली जे वालिद हाजी साहब जो हारी हो, हुन ई खेसि चोरी जे ॾोह में पकड़ायो हुयो। ऐं पोइ जाफ़र अली हुन ते हथु रखियो? अलाए जे सर। तोखे ख़बर न आहे त हिन इलाइक़े में जेकियूं वारदातूं थी रहियूं आहिनि हिन में जाफ़र अली जो हथु आहे? सर ये सभु ॿुधल सुधल ॻाल्हियूं आहिनि, को पको सबूत कोन मिलियो आहे। उहो बि मिली वेंदो। तूं जाफ़र अली खे मैसेज कर त मूंसां अची मिले, ॾिसां त सही आहे कहिड़ी शख़्सियत। अवीं त साईं हलंदी पुॼंदी वारा वॾा माण्हू आहियो, अव्हां जे पारां के इहो थी पवंदा। एसपी साहब अव्हां खे छा करे सघंदो, पर असीं आहियूं मिसकीन, न अॻु न पुठि, असांजो सिर न विञाए छॾे। ज़रूरु ऐं सूबेदार साहब, तूं छा थो सम्झी त असां पंहिंजे पाण खे बचाए पंहिंजे यारनि खे ॿूहे में विझी छॾींदासीं? तूं असां तमामु सुठो थो हली, तोखे जेकॾहिं ईअं अकेलो निधणको छॾे ॾियूं हैफ़ असां ते। साईं या त मूंखे पक आहे, पर वरी बि नौकिरी टोकरी आहे, जनरगो लाइन हाज़िर थी आसूं त बिलाह निकिरी वेंदा। हा दिलि ॾाए कर, ईअं करणु कोन ॾिबो। भाऊ चवंदा आहिनि त ऑफिसर जे अॻियाड़ी ऐं घोड़े जे पछाड़ी जी ख़बर कान पवंदी आहे, तंहिं करे जेसि ताईं हिन अमरा जो अंत मिले तेसि ताईं होशियारु रहणु खपे। पर पाण डिजूस छाजे लाइ भाऊ कामिल, पंहिंजी बि का हैसियत आहे। अॼुकल्ह जा इहे वात ॻाढ़ा छोकिरा ऑफिसर थी अची पंहिंजी लय ॾेखारींदा आहिनि ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ अची वेंदा आहिनि लाइन ते। हा जेकॾहिं लाइन ते अची वञे त वाह वाह, जिन त हिन जो कोन को बिलो त करिणो पवंदो न। न हिनखे एतिरी डिघी रसी कोन ॾिबी। हा बाक़ी इलेक्शन जो गोड़ शोड़ लॻे त पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। पर साईं मुंहिंजी सलाह आहे त इन खां अॻु हिकु भेरो मिली छॾियोसि, साहब पाण बि चयो आहे मिलण लाइ। हा मिली था छॾियोसि, 2-3 ॾींहंनि में अची मां मिली वेंदोमांसि। हा मिली था छॾियोसि, 2-3 ॾींहंनि में अची मां मिली वेंदोमांसि। ॾिसूं त सही तो आड़ो इहो हमरा बि आहे केतिरे पाणी में। वही जाफर अली के अंदर मोकल। अस्सलाम वालेकुम एसपी साहब। वालेकुम सलाम। वियो। महिरबानी। पुछायो। तव्हांजी बादशाही में ख़ुशि वेठा आहियूं साहब। असांजी बादशाही में महिरबानी है चवण जी, बाक़ी असीं तो नौकर माण्हू आहियूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो एसपी साहब, अवी असांजे ज़िले जा बाला अमलदार आहियो, असांखे हमाला इज़त आहे। ख़ैर मूं अव्हां खे इन करे तकलीफ़ ॾिनी आहे त अव्हां पंहिंजे इलाइक़े जा वॾा ज़िमीदार आहियो, वॾेरा आहियो, ऐं वॾेरे जो मतिलबु हूंदो आहे चङो मुड़ुस। ऐं इहो चङे मुड़ुस जी शान वटां कोन्हे त उन जे इलाइक़े में धाड़नि ऐं फुरनि जूं वारदातूं थियनि ऐं घरनि मां नियाणियूं खजी वञनि। एसपी साहब अहिड़ियूं वारदातियूं त जिथे किथे थियनि पियूं, इन्हनि खे रोकणु कमु पुलिस जो आहे, चङनि मुड़ुसनि वटि पुलिस कान्हे का। पर इहे पुलिस जी मदद करे सघनि था न। उन जे बदिरां ॾिसण में ईअं थो अचे त चङनि मुड़ुसनि खे धाड़ियल ऐं ॾोहारी पुलिस खां वधीक वेझा आहिनि। एसपी साहब अवी खुली ॿुधायो, चवणु छा था चाहियो? मां सम्झां थो अवी चङी तरह ॼाणो था त मां छा थो चवणु चाहियां। सॼे किसे खे बयानु करण में को फ़ाइदो कोन्हे। एसपी साहब अव्हांखे ग़लति ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं आहिनि।
चार दुश्मन चार सजण त हर माण्हू खे हूंदा आहिनि एसपी साहब। मुंहिंजे ख्याल में त इन वाक़े जी जांच तव्हां पाण करायो, रुगो माण्हुनि जे चवण ते न लॻो। भला इहा ॻाल्हि कीअं मशहूर थी आहे त लालू अव्हां जो माण्हू आहे? लालू धाड़ेल आहे, धाड़ेल कंहिंजा माण्हू न हूंदा आहिनि एसपी साहब, धाड़ेल धाड़ेल हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं सुभाणे लालू गिरफ़्तार थो थिए ऐं मञे थो त उन ही सभु वारदातूं अव्हां जे चवण ते कयूं आहिनि त पोइ छा थींदो वॾेरा? एसपी साहब, अव्हां पंहिंजे ऑफिस में मूंखे इन लाइ घुरायो धमकियुनि ॾियण ख़ातिर। ठीकु आहे, उहो वक़्तु जॾहिं ईंदो त उनखे बि ॾिसंदासीं साहब। हिकिड़ो अर्ज़ु हो, अव्हां असांजे ज़िले जा बाला अमलदार आहियो, असांजा महिमान आहियो, असांजी कॾहिं ग़रीबानी को ताक़त अचे बग़ैर मानी जा खाई वञो त महिरबानी थींदी। इजाज़त घुरां थो। ओके, महिरबानी।